गुलारची शहर में हेस्को पारां गैर एलाना लोड शेडिंग जो आज़ार वधी वियो। शदीद गर्मी में 18 कलाक बिजली गायब हुअण करे बिजली ते हलंदड़ कारोबार ठप थी वियो आहे त ॿिए तरफ़ शहर में पीअण जे पाणी जो बहिरान पिणु पैदा थी वियो आहे। उन सिलसिले में शहरियनि सिंध सुकार सां ॻाल्हाईंदे चयो त साईं बेज़ार थी विया आहियूं। 15 खां 18 कलाक ताईं लोड शेडिंग आहे, लाइट आहे कोन। बिल वग़ैरह बि जहिड़े हिसाब सां ईंदा आहिनि, पहिरीं ईंदो 2000 जो, के हींअर 6000 जो बिल पियो अचे। असीं त बेज़ार थी विया आहियूं, कारोबार थी विया आहिनि, छा कयूं। ऐं राइस मिलूं आहिनि तक़रीबन असांजे शहर गुलारची में 80 या 70-80 जे लॻभॻि राइस मिलूं आहिनि, जंहिंजी लाइट उन्हनि अलॻि करे ॾिनी आहे, उन्हनि ते हले पई लाइट, ऐं असां वेठा आहियूं, कारोबार लॻा पिया आहिनि। करप्शन जी 18 कलाक लाइट कोन्हे ऐं बिल असांजा अचनि था 10,000 रुपया। हिन वक़्तु मुंहिंजो बिल आयो आहे जेको आहे सो 40,000 रुपया। ठीकु आहे, 3 महीना पहिरीं उन्हनि जेको चयो असां कटौती कंदासीं ऐं तव्हां खुली कचहरी में ॿियो तव्हांजो माफ़ु कंदासीं बिल, जेको डिडक्शन आहे असां कयो, पर उहो माफ़ु कजो। 3,000 रुपया उन असां वरितो ऐं डिडक्शन ते ठहियो माॻी उनखां वधारो करे 42,000 रुपया बिल करे छॾियूं ऐं 18 कलाक बिजली कोन्हे। कारोबार बिल्कुलु ठपनि। गुलारची में को माण्हू को कमु नथो करे सघे, न ई वेल्डिंग जो कमु थो थिए, न बिजली जो को कमु थो थिए, न एतिरी गर्मी आहे जो माण्हू पंहिंजो वेहो कोन थो सघे। ऐं हिननि जो आहे सो सिर्फ़ु लाइट जी कटौती हिन वक़्तु बि जेको आहे सो वार्ड नंबर 3 में ऐं 4 में लाइनूं कटे, जिन जा बिल माना थोरा हिकिड़ो ॿ रहियल आहिनि, उन्हनि जी लाइट कटे छॾी अथनि ऐं हद करे छॾी अथनि। हिननि हेस्को चीफ खां मुतालबो कयो त गुलारची मां गैर एलाना लोड शेडिंग जो ख़ात्मो कराए ज़िम्मेवारनि खे सज़ा ॾिनी वञे। सनाउल्लाह मेमन, सिंध सुकार न्यूज़, गुलारची।